फरमायो जे मेहनत कया हकदार हुआ ते केर जे मुर्शिद बादशाह पीर मेहनत उन कई पर तो मुखा पो दुआ ला तो मुर्शिद बादशाह पीर वट वे जे साईं वियो होस ते मुर्शिद के तो जयो वञा तो व्यापार ते साईं फे वञ अला खैर कदो तोखे रवाणी पोया हथ खणी ॾिठई त तोजी तकदीर में कत्ल भी लिखल हो तोजी कत्ल में फुर्जन माल भी लिखल हो तोखे रवाण खां पोइ मुसलो विछाए संतर भेरा रब खे पारत कई मुंहिंजा मौला मूं ज़बान ॾिनी मारे मता सुभान अल्लाह जोर सां मौला मूं ज़बान ॾिनी मारे मता फुराए मता मुंहिंजी इज्जत सुभान अल्लाह संतर भेरा बादशाह पीर दस्तगीर तोजे पुछा हथ खया ओ मुंहिंजा मिठा सुभान अल्लाह वही मिठाई जा दबा वही कपड़ा खणी सिधो बादशाह पीर दस्तगीर जे दरबार में आयो क़िबला साईं इहा मिठाई ऐं खैर सां मोटी आयो या खाओ मिठाई या कपड़ा तव्हांजे लाइ खैर सां वापार मां पैसा लख रुपया बचाए आयो या दिलबर इहा नारे फरमायो मुर्शिद सच फरमायो पुट मेहनत वॾी करणी पई इन ॻाल्हि मां ख़बर पई त तकदीर में लिखल कत्ल हो सुभान अल्लाह ता करियो तकदीर में उनजे भाग में लिखल हो के फुरजंदो अल्लाह लिखी छडियो हो पर दुआ उहा कम कंदी आ जे लिखल खे यमहुल्लाहु मा यशा वयुस्बित इंदहु उम्मुल किताब अल्लाह तो फरमा मारे किताब में मुझी मर्जी एड़ी आ इन किताब के अंदर चाहा त लिख लखे ठाया चाहा त न लिख लखे लिखी छडिया सुभान अल्लाह असा जे लाए ये सब शयूं अल्हम्दुलिल्लाह वडो सबूत आ ऐं कंहिंजी दुआ कि गरीब ऐं मिस्कीन जी यतीम जी अॼु खजमे में जेको असीं खजमे में हर कंहिंखे खाराईंदा आहियूं हाणे हिते केरु बची वेही रहे न त असां वाणियूं बची वेही रहे पाण कोन मिड़ंदासीं बाबा नियाज़ असांखे खाए पोइ मेघ वारो बची वियो त पोइ मनी कंदासीं कोकड़ी बची वेही रहे त बाबा लाइ बानो वरी को खाए छा भुजिया ॻाल्हाई नहीं है मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हो बस ॿ ॻाल्हियूं ॿुधायां थो तवज्जो सां ॿुधंदा त मज़ो ईंदो मूसा अलैहिस्सलाम जे दौर में हिकिड़ो हमरा बचड़े वारा बेरोज़गार अयालदार मूसा अलैहिस्सलाम खे फिरी आयो अची अर्ज़ कई क़िबला साईं अल्लाह साईं वटि वेंदा आहियो कचहरी करण लाइ जबल तूर ते मुंहिंजी पारत कजां त अल्लाह मूंखे रोज़ीअ में बरकत अता फरमाए रोज़ी केरु ॾींदो आहे बात सां ॻाल्हायो केरु ॾींदो आहे अल्लाह वञी अल्लाह खे चओ त मुंहिंजे लाइ रोज़ी बरकत ॾे मूसा अलैहिस्सलाम